आशांटी असांजे सिंधी सरनेम जे पुठियां आनी छो थींदी आहे? ॾाढो सुठो सुवालु आहे। असांजूं सभई सरनेम जेके आहिनि अक्सर आनी सां पूरियूं थींदियूं आहिनि। आनी जेको लफ़्ज़ आहे न उहो संस्कृत जे अंश मां निकितो आहे ऐं असांजा जेके वॾा आहिनि उन्हनि जे नालनि पुठियां असांजूं आकयूं ठहंदियूं आहिनि। जीअं रामचंद जे पुठियां रामचंदानी, उत्तम जे पुठियां उत्तमचंदानी, मीरचंदानी, इहे सभु आकयूं असांजूं इन्हनि वॾनि जे पुठियां हलनि थियूं। सो इहो सुवालु त तुंहिंजो ॾाढो सुठो आहे। मूंखे पक आहे त सभिनी दर्शकनि खे बि इहा ॻाल्हि सम्झ में आई हूंदी। ठीकु आहे न?